जंगली जीवत खाते एसएसपी घोट की नायाब नस्ल जी गऊं जे शिकार जो नोटिस वरतो है। रेणी केनाल वाले इलाके में नील गऊं जा पैरा मिलिया हुआ। जंगली जीवत खाते जो ये चवण है सोशल मीडिया जरिए खबर पई तो नील गऊं जो शिकार कयो वियो आहे। जंगली जीवत खाते जो ये चवण है जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ कार्रवाई कयूं पियूं वञनि। वाइल्ड लाइफ खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। मीरपुर माथले में खबर है जिते जंगली जीवत खाते एसएसपी घोट की नायाब नस्ल जी गऊं जे शिकार जो नोटिस वरतो है। रेणी केनाल वाले इलाके में नील गऊं जा पैरा मिलिया हुआ। जंगली जीवत खाते जो चवण है सोशल मीडिया जरिए खबर पई तो नील गऊं जो शिकार कयो वियो आहे। जंगली जीवत खाते जो चवण है तो जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ कार्रवायूं कयूं पियूं वञनि। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया आहियूं। ख़बर आहे मीरपुर माथेले मां जिते जंगली जीवत खाते एसएसपी घोट की नायाब नस्ल जी गऊं जे शिकार जो नोटिस वरतो आहे। रेणी केनाल वारे इलाइक़े में नील गऊं जा पेरा मिलिया हुआ। जंगली जीवत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। सोशल मीडिया ज़रिए ख़बर पई त नील गऊं जो शिकार कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं कयूं पियूं वञनि।